कुराली ज़ाइफ़ा पाण माखो तव्हांजे घर जा लोड कोन था पटिजनि मां पाण साह लिकाइण में पूरी आहियां रोशू करे कुर्बान करे को ॾोह जो कमु त न आहे अम्मा जा को ग़लति कमु आहे जो शर्माइनि था त असां कीअं कयूं दुनिया जा मर्द घर जो कमु कनि था तव्हां वटि जो रवाज़ पुराणा आहिनि त बसि छा पोपरी ते असां का मर्द या मर्द जे मिसिल आहे सॼे घर जी दादुली आहे तुंहिंजी दादुली रोशू ख़ान जी दादुली कुर्बान ख़ान जी दादुली हिकिड़ियूं असां ई आहियूं न हिते लोण का वरितियूं अथव त हे लोड़ाईंदासीं हिननि खे बाक़ी हो जेके मोतिरियूं त खट ते वेही त्यार ते खाइण वारियूं आहिनि और बरगण अलाह खे मञा हाणे छॾे रौशे खे मुंहिंजी सॼी ॼंघ टारो थी वई आहे जल्दी कर कंडो कढो अबाड़े तूं वेझियां तॾहिं तोखे थी चवां त वञा रिड़ंदी हिन ॾे मोरां ॾियो मलूकड़ी ॾे जल्दी कर हा तूं वेहो करे मां सुई खणी अचां करे पेर खणो आहे सुई हणी आहे करे क़ुर पुॼई सुई न आहे हणी कंडो कढणो आहे उहो ई थी चवां करे कंडो कहिड़े पेर मां कढां करे ओ हिन पेर में ओ हिते खुड़ी वारी जाइ न आहे जेका हितां घिरी वियो आहे सॼी राति लूता छॾियूं अथई सही आहे करे थोरो औरत सुरिया करे ॼंघ हेॾे कर करे अहिड़ो थी कंडो कढाए करे ज़िंदगी में कंडो न कढियो हूंदो कंहिं करे ॼंघ छा कान्हे भागी पेर तोखे कहिड़ी ख़बर अथव कंडो कीअं कढंदमि करे हेॾी जाइ करे तुम देखती जाओ करे अबाड़े क़ुर पुॼई नथी अचई त पोइ छॾे ॾेसि जान छॾे बाक़ी हर भरू सुयूं छा का थी थियूं हाणे बाहि न लॻाई नथो अचे त पोइ ॿुधाए जॾहिं त नथी पई त ॿुधाए ॿिए कंहिंखे ॾिसां अहिड़ी ॻाल्हि न करे मां वारा वॾा सॼे ॻोठ जा कंडा कढंदा करे उनजो धंधो इहो हूंदो करे लखो लानत अथव इन धंधे में ॿियो को कमुकार न मिलियो तव्हांजे वॾनि खे चरी न कम वॾी कमाई हूंदी करे कंडा बि पाड़ो छॾाईंदा करे वरी कढंदा बि पाड़ा करे अहिड़ो धंधो कंदा करे अलाह थो करे सभिनी खां वधीक बुरो नंढो कढो ईंदो न जॾहिं पोइ माण्हू चवंदा हुआ जेतिरा पैसा वणनि वठो करे भाई कढो कढो करे असां वरी पंहिंजी हाई डिमांड रखंदा हुआसीं न करे माना ख़ानदानी अहिड़ी आहे न अब हाणे उन भागी करे न मूंखे कैंसर जो मरीज़ लॻी न वञे मास में काथे सुई मूंखे बस जा कंडे कढाइण लॻो ईअं पाड़े रहंदो तूं त मूंखे अञा वधीक आज़ार ॾेई छॾियो ओ चरी ओ वाया ते करे मां हिते हुते न करे सुई हणा करे त इन जो दॿ थी वठां करे जाते बि हूंदो न करे पाण निकिरी वेंदो